इलेक्शन विच ईंदे ई चूंड सरगर्मियूं तेज़ थी वयूं। मीरपुर माथेलो जे आसपास इलाइक़नि में इलेक्शन जे हवाले सां साबिक़ MNA सरदार मीर ख़ालिद अहमद ख़ान लुंड जे फर्ज़ंद मीर शहबाज अहमद ख़ान लुंड जा तूफानी दौरा ॻोठ हासिल शहर ऐं ॻोठ ॾिनो माखू में काज़ी शफ़क़तुल्लाह ऐं काज़ी बिरादरी वटि इलेक्शन जे हवाले सां कोर्नर गॾिजाणियूं कयूं। ॻोठ सदोरो शहर ऐं ॻोठ निभाऊ महर ऐं ॿियनि केतिरनि ई मुख़्तलिफ़ ॻोठनि में इलेक्शन जे हवाले सां कोर्नर गॾिजाणियूं कयूं। मीरपुर माथेलो जी अवाम ऐं आसपास ॻोठाणनि जे माण्हुनि पारां मीर शहबाज अहमद ख़ान लुंड जो शानदार इस्तक़बाल करे गुलनि जी बरखा करे इन 198 जे पाकिस्तान पीपल्स पार्टी उम्मीदवार सरदार मीर ख़ालिद अहमद ख़ान लुंड जी हिमायत जो ऐलान कयो। मीर शहबाज अहमद ख़ान लुंड सां गॾु चौधरी ज़ीशान हुसैन अली ख़ान बोज़दार, मोहम्मद अली चौंड, अब्दुल रज़ाक ख़ान, हसन अली ख़ान लुंड बोज़दार, UC चेयरमैन सालिक हुसैन लाशारी, UC चेयरमैन इस्लाम ख़ान बोज़दार, गुलशेर अहमद ख़ान बोज़दार, समंदर ख़ान भयो, ताज मोहम्मद ख़ान कोलाची, ग़ुलाम सरवर चन्ना, रियाज़ अहमद कलवड़ ऐं ॿिया गॾु हुआ।